नाज़रीन, घोटकी म्यूनसिपल कमेटी के जबरी तौर बरतरफ़ कयल मुलाज़िमनि एहतजाज किया है। रिपोर्टर मुश्ताक अहमद चन्ना मूजिब अल्ताफ़ अहमद अबड़ो, मियाँ गुलाम नबी इंदड़, सैयद वहीद अली शाह, उस्मान मलक, बशीर अहमद कलोड़, बशीर अली, हसन तुन्यो, मुनवर कलवड़, मुख्तियार तगड़, लाला एजाज पठान, सैयद निजात अली शाह समेत समय मुलाज़िमनि म्यूनसिपल कमेटी के मेन गेट अॻियां एहतजाज कंदे धरणो हयो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त 4 सालनि खां बिना जवाज़ पगारूं बंदि कयूं वयूं आहिनि। अॻूणे पीपी जे चूंडियल नुमाइंदनि वटि वियासीं, पर सियासी इंतकाम तहत असांखे फ़ाक़ाकशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो वियो आहे। म्यूनसिपल कमेटी ॾहरकी जे मुलाज़िमनि हाफ़िज़ सनाउल्लाह चनड़, अब्दुर्रहीम महर, मीर आबिद भुट्टो, ख़ालिद हुसैन माको, शफ़ीक मसीह शाह, अब्दुल हादी मरखियानी, मोहम्मद अकरम राजपूत, अब्दुल मजीद जिसकानी, अली मदान शेख, कलंदर बख्शाणी ऐं रफ़ीक अहमद चाचड़ पारां पूरी सिंध में एहतजाजी मुज़ाहरनि जो ऐलान कंदे चयो त असां लोकल गवर्नमेंट जे कंहिं बि मुलाज़िम सां नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदासीं। मुलाज़िमनि सां हर मुश्किल वक़्त में गॾु आहियूं। हिननि निगरान हुकूमत खां मुतालबो कयो त सियासी बुनियादनि ते बंदि पियल मुलाज़िमनि जूं पगारूं जारी करे मसइलो हल कयो वञे।